अहिड़ो हिकिड़ो हिते तव्हां वटि कॾहिं ईंदा आहिनि के झंग जा के फाड़ा के हरण झंग में हूंदा आहिनि फासाईंदा आहियो मारींदा हो अॻे मारण वारो मसइलो घटि हूंदो फासाइण वारो हूंदो तितरनि खे फासाईंदा सेड़नि खे फासाईंदा जार ईअं हिकिड़े जार में हरणी फाथल हुई साईं जन जो उतो किरास कयो त हरणीअ ॾिठो नबी साईं खे त सुञाते सुञाणे करे अर्ज़ु कई त मुंहिंजा साईं मां तव्हांखे सुञाणा थी अलाह ताला तव्हांखे जहाननि जे लाइ रहमत बणाए मोकिलिया साईं मां राति खां वठी हिन जार में फाथल आहियां मुंहिंजा झंग में नंढड़ा बच्चा ओ साईं मूंसां महिरबानी कर हिन में मूंखे छॾाए मां तव्हां सां वाइदो कयां थी बचड़नि खे मां खीर पीआरे वरी मोटी थी अचां पोइ भले मूंखे मारी शिकारी भले उहे मां हलाल आहियां उनजो हक़ु आहे मां एतिरी मूंखे मोहलत ॾियारियो जो मां बच्चनि खे खीर पीआरे अचां पंहिंजे बचड़नि खां मोकिलाए अचां इमाम लंबिया उन ॾे निहारे करे चयो त तूं मूंखे सुञातो मां तुंहिंजो ज़ामिन आहे साईं जन उनखे खोलियो पाण फरमाई तूं बच्चनि खे वञी खीर पीआरे आहे मां मोहम्मद करीम तुंहिंजो ज़ामिन आहे तेसिताईं न वेंदुमि जेसिताईं तूं मोटी आहे हरणी टप ॾींदी वई हली पोयों शिकारी आयो जंहिंजो जार हुयो साईं जन उनखे ॿुधायो त तुंहिंजे जार में हरणी फाथल हुई उन मूंखे सुञातो अर्ज़ु कई मां उनखे छॾियो अथमि बच्चनि खे खीर पीआरण वई आहे मां तेसिताईं ज़ामिन आहे हिते बीठो आहे न वेंदुसि हुन चयो साईं अजब ॻाल्हि था कयो झंग जो जानवर फासाइण ॾुखियो वरी फाथो तव्हां छॾियो वरी मोटी ईंदी साईं जन फरमायो त मूंसां वाइदो कयो अथई सुञातो अथई चई त ठीकु आहे बीठा अञा जो ॾिसनि तो ओ अचे थी नंढड़ा बच्चा बि साम्हूं नबी साईं जा ॾो बचड़ा बि अचे कंध झुकाया अमड़ बि उन कंध झुकायो तॾहिं उन्हनि बचड़नि मुस्तफ़ा खे अर्ज़ु कयो त मुंहिंजा साईं जे महिरबानी कयो अम्मा जा जार मूं खोलियो आहे असांजे अम्मा असांखे खीर पीआरण आई साईं हिन शिकारीअ खे बि हुकुम कयो त असांजे अम्मा तो काती माफ़ करे जे अॼु असांजी अम्मा कुसी वई त असां झंग में असां बचड़नि खे केरु पालींदो जानवरनि में इहा महिरबानी हुनजो शिकारी ॾिठो त भई त माण्हू वांगुरु ॻाल्हाइनि था सुञाणनि था तॾहिं भॼी करे नबी साईं जे हथनि खे चिंबड़ियो मुंहिंजा साईं अॻु में मूंखे कलमो पढ़ायो तव्हांखे झंग जे जानवरनि सुञातो मां न सुञाणा मथां मुंहिंजो कुफर ते मौत थिए अॻु में कलमो साईं जन ख़ुशि थी पिया कलमो पढ़ायूं कलमे पढ़ण खां पोइ चई साईं इन कलमे जे सदके काती हिन तो माफ़ आहे छॾियोसि त बचड़नि खे वञी झंग में पाले एॾो वॾो मौजूदो मुस्तफ़ा जो शेर में आहे दिलि घुरे थी आख़िर में इहो मूंखे ॿुधायूं वञा शेर त घणा टाइम बि घणो पर हाणे टाइम बि तमामु घणो थी वियो थोरो तवजो सां इहो मुस्तफ़ा साईं जन जो मौजूदो कई इल्तिजा हरणीअ हज़रत खे मूंखे कर छॾायो शिकारीअ खां अचां खीर पीआरे बचड़नि खे मूंखे मोहलत ॾियारियो मारीअ खां अचां खीर पीआरे बचड़नि खे मूंखे मोहलत ॾियारियो मारीअ खां छोड़े छॾी उते हरणी हिकदम पाक पैगंबर प्यारे हुकुम कयाऊं हरणीअ खे अचु खीर तूं हे कर प्यारे छोड़े छॾी उते हरणी हिकदम पाक पैगंबर प्यारे हुकुम कयाऊं हरणीअ खे अचु खीर तूं हे कर प्यारे ड्रोड़ी तेज़ तिखी बचड़नि ॾे वई ॾाढो ख़ुशि थी बाग बहारीअ खां ड्रोड़ी तेज़ तिखी बचड़नि ॾे वई ॾाढो ख़ुशि थी बाग बहारीअ खां मारी अची तकरार कयो ते आॾो मदनी मुरसल छोड़े छॾियो तो शिकार असांजो दाम में हरणी फाथल मारी अची तकरार कयो ते आॾो मदनी मुरसल छोड़े छॾियो तो शिकार असांजो दाम में हरणी फाथल ही गुफ्ता तेज़ तिखा निकिता बदवीअ खां बेख्तियारीअ खां पाक पैगंबर फरमायो आहियां ज़ामिन हरणीअ जो मां ईंदी वरी सा वाइदे ते छॾ तकड़ अजाई नादा पाक पैगंबर फरमायो आहियां ज़ामिन हरणीअ जो मां ईंदी वरी सा वाइदे ते छॾ तकड़ अजाई नादा मूंसां वाइदो करे आ हरणी वई मोटी ईंदी कंहिं वणकारीअ खां मूंसां वाइदो करे आ हरणी वई मोटी ईंदी कंहिं वणकारीअ खां मारीअ चयो ए मुंहिंजा साईं कहिड़ी ॻाल्हि था करियो
भजी वया जे झंग जा जानवर कीअं अचनि से वरियो मारीअ चयो ए मुंहिंजा साईं कहिड़ी ॻाल्हि था करियो भजी वया जे झंग जा जानवर कीअं अचनि से वरियो छो था मूंखे अजायो दिलासा ॾियो वई ॻाल्हि चढ़ी दिलदारीअ खां छो था मूंखे अजाया दिलासा ॾियो वही ॻाल्हि चढ़ी दिलदारीअ खां थोरी घड़ीअ में बचड़न सोदो हरणी अची थी हाज़िर सिकम जा अची सिर झुकाई आॾो पाक पैगंबर थोरी घड़ीअ में बचड़न सूदो हरणी अची थी हाज़िर सिकम जा अची सिर झुकाई आॾो पाक पैगंबर चयई काती कबूल में कंध ते पर मां कीअं हटां वफ़ादारीअ खां चयई काती कबूल में कंध ते पर मां कीअं हटां वफ़ादारीअ खां अजब में मारी पैजी वियो ॾिसी हाल हकीकत सारी वाइदो वफ़ा कयो पाक नबीअ सां आई हरणी वेचारी पढ़ी कलमो उते ईमान आंदई वयो निकिरी कुफर अंधारीअ खां पढ़ी कलमो उते ईमान आंदई वयो निकिरी कुफर अंधारीअ खां जानवरन जो ज़ामिन पयड़ो पाक मुहम्मद अरबी कोन छॾींदो कमर असांखे उम्मत आहियूं उनजी जानवरन जो ज़ामिन पयड़ो पाक मुहम्मद अरबी कोन छॾींदो कमर असांखे उम्मत आहियूं उनजी सचो मोजिज़ो हरणीअ वारो आहे ॿुधो गज़ल अमाई लॻारीअ खां कई इल्तिजा हरणीअ हज़रत खे मूंखे कर छॾायो शिकारीअ खां अचां खीर पीआरे बचड़नि खे मूंखे मोहलत ॾियारियो मारीअ खां।